Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांजे मोमल तुंहिंजी कावड़ पंहिंजी जॻह ते सही आहे, पर हिन वक़्तु असां सावल खे बि ग़लति नथा चई सघूं। अञा सावल सदमे में आहे। मोमल हे ॾिस, मां तुंहिंजे अॻियां हथ थी जोड़ियां। इन जे करे त तूं पंहिंजी ख़ुशी ऐं मुंहिंजी ख़ुशीअ जे करे मोमल हिन घर जूं ख़ुशियूं तबाह न कर भेण। बस कुझु ॾींहं तूं सब्र खां कमु वठि। जेकॾहिं सावल तोखे कंहिं बि कम जे लाइ चवे त भॼी वञी पहिरियों सावल जो उहो तूं कमु कर। हा, बाक़ी जेकॾहिं उन खां बग़ैर पुछी तूं को बि कमु कंदीअ या कयो अथई त इहो सॼो नतीजो तुंहिंजे साम्हूं आहे। जेकॾहिं न सावल असांखां ख़फ़ा थी वियो त उनखे मोटाइण असां ॿिन्ही जे लाइ नामुमकिन थी वेंदो। मोमल ज़िंदगियूं जुड़ी वयूं आहिनि, पोइ त ॾुखी या सुखी ज़िंदगी ॿिन्ही खे गुज़ारणी आहे न। कसु कसर खाई पाण ज़िंदगी ॿई गुज़ारे वेंदियूंसीं। ज़िंदगी असांजी अज़ाब में गुज़रे मोमल उन खां बहितर आहे त ख़ुशी ख़ुशी प्यार मोहब्बत सां ज़िंदगी गुज़ारियूं। चरी झेड़े में कुझु न रखियो आहे। प्यार सां रहंदियूंसीं त ख़ुशि रहंदियूंसीं। ठीकु आहे गुरु, अॻिते ईअं ई कंदसि जीअं तो चयो। तुंहिंजी महिरबानी, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। तो त मूं मां घणियूं उमेदूं लॻाए रखियूं हूंदियूं। सिर्फ़ु हिकु चकर सावल तुंहिंजे मकर फ़रेब मां आज़ादु त थिए, पोइ ॾिस मां हुनखे कीअं थी पंहिंजो बणायां। पोइ तूं हिन घर में न मूंखे ॾिसंदीअ न सावल खे ॾिसंदीअ। पहिरियां मां सिर्फ़ु सावल जो कुर्ब मोहब्बत ऐं प्यार जो भरोसो हासिल करे वठां, पोइ तोखे मां ॿुधाईंदसि त मां छा आहियां ऐं कंहिंजी थी आहियां। रातू खान मुंहिंजी दिलि चए थी त सॼी उमिरि बेघर रहिया हली बचल खाने जे ॻोठ में को ख़ाली घर ॾिसी अॾे वेही रहूं। यार पिराणा सलाह सुठी ॾिनी अथई, पर घर अॾण खां बहितर न आहे त असां हली रोलूअ जे घर रहूं। घर बि मिली वेंदो ऐं यार जो दीदार बि थी वेंदो। तूं छा थो सम्झी त उते ख़बर तोखे रहण जी इजाज़त ॾींदो? ख़बर वरी एॾो मुड़ुस माण्हू आहे छा? अदा ख़बर त एॾो मुड़ुस माण्हू न आहे, पर जे भाभी बचल खान खे वञी तव्हांजे त पोइ इन घर में रहण खां पहिरियां असां रोलू सां मिलूं था, उनखे किरायो पासूं था। लालच में रोलू घर में रहण ॾींदो, जॾहिं मालिक इजाज़त ॾे त पोइ लीमो ऐं ख़बर केरु थींदा आहिनि जो असांखे रहण न ॾींदा। यार किथे बि घर हुजे, हली किथे घर में वेहूं। दर पदर जी ज़िंदगी केतिरा ॾींहं हूंदासीं। हाणे त यार मां हिन झंगनि मां बेज़ार थी वियो। सॼो ॾींहुं वतूं था दर पदर थींदा, का हिकिड़ी जाइ ते त हूंदासीं न। अदा राति खान मुड़ुस जो हूंदो आहे तॾो मना, असांखे तॾो मना आहे कोन। ऐं पोइ सॼे ॻोठ वारा अलाए छा छा चवंदा था। यार ॿुधो कोन अथई त खूहनि जा ऐं माण्हुनि जा वात कंहिं बंदि कया आहिनि। माण्हू छा बि चवनि, असांखे माण्हुनि जी ॻाल्हि ते कन न आहे ॾियणो, छो जो असां सॼी ज़िंदगी शींहनि वांगुरु गुज़ारी आहे। अदा राति खान मूंखे हाणे शींहुं न थियणो, ॿेड़ी मूंखे पंहिंजो तॾो मना घुरिजे। त पोइ अचु त हींअर ई रोलू सां मिलूं था, हिन बहाने दीदार बि थी वेंदो। उहो ई ॻाल्हि आहे। पोइ तूं ईअं चयो न त मां अहिड़े घर हलां जो सुबुह शाम पियो दीदारो थिए। ऐं हुन शाइर जी सिटूं ॿुधियो अथई न, तो घुरां तोखां मगर तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो दर हुजे। ॻाल्हि सही त चए, ॿई कम थी वेंदा, घर बि थी वेंदो, दीदार बि थी वेंदा। चलो हले।
अरे अब्बा अल्लाह जो शुक्र आहे जो तू ख़ैर सां मोटी आए। ऐं असां त आसरो ई पले छॾियो। करम खान जहिड़ो ज़ालिम ऐं तोखे इहे जहिड़ो मोकिले, शुक्र मुंहिंजे रब जो। हा मां, तो ई बाबा मूंखे मारण जो पूरो बंदोबस्त करे छॾियो। इहे मुंहिंजा पीर ज़ोर आहे जो मां मोटी आयुसि। अबा राणा, बाबा तूं भली असांखे पंहिंजो दुश्मन सम्झ, पर सच न पुछी असां ॿिन्ही जी त मानी हराम थी वई। वो इने करे फुफड़ त सॼो ॻोठ पे चवे त तव्हां पुट जा ॿई कातिल आहियो। वाह राणा वाह। ऐं पहिरियां त चुप चुपातो ई आहे, माठ लॻो पियो है। जी हाणे घर पहुतो आई त ज़बान कैंची वांगुर थी हलई। अमा जेकॾहिं तूं ई बाबा न बचल खान सां साफ़ साफ़ इनकार कयो आहे न, तीअं अदी जो घर बर्बाद न थिया। हुन जो घर बर्बाद छो थियो आहे? मोमल लखन जी मिल्कियत खणी ईंदी, बंगला गाड़ियूं उन्हनि खे ॾींदी ऐं उन में सावल ऐं हूर मौजू कंदा, हा न पुपी? वॼ 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 अम्मा मुंहिंजी, अञा वॼ। तोखे त मौक़ो मिली वियो आहे। ही छोरो न हो त रोज राड़ो लॻो पियो। अचण शर्त ॻाल्हाए त थी। पुपी जॾहिं पंहिंजे दिल ते धक लॻंदो आहे न, ॾुख ऐं सूर जी पोइ ख़बर पवंदी आहे। हाणे हुर जूं आहूं ऐं दाहूं तव्हांखे कॾहिं सुख सां सुम्हण न ॾींदियूं। अमा सोरठ सही थी चए। हाणे अदी हूर कॾहिं बि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे कोन सघंदी ऐं उन जी ज़िंदगी बर्बाद करणा तव्हां ॿई आहियो। जेकर मां न हुयसि त मोमल खे चई वठी आ। मूं तोखे पाणी जो चयो, पर पीअणो त अथई न। हाणे जॾहिं को बि कमु चवाए न, पोइ कंदी कर। अॻ में कम में हथ न विझंदी कर। एॾो जज़्बाती थियण बि सही न आहे। मूंखे तुंहिंजी नसीहत बि पसंदि न आहे। सावल मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। सावल खे सम्झाइण हाणे इलाही मुश्किल थी वियो आहे। मुझे सावल सां निकाह करण लाज़मी हुयो या मूं तव्हां ते ज़ोर रखियो हुयो त मुझे सावल सां निकाह कयो? जॾहिं हिकु चक्कर मुंहिंजी तलाक थी चुकी आहे त ॿिए चक्कर मूंखे वनवा मां उथारियो आहे त का वॾी ॻाल्हि कोन थी वञे या हाणे मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब करण तव्हांखे चङो थो लॻे? सभु कुझु ठीक थी वेंदो। अजय दिलासा न ॾे हुर, हाणे कुझु बि ठीक थियण वारो न आहे। अस्सलाम वालेकुम। ए छा कल दर ते आज वाली घर भलिया हुई। हां ए छा हलो तोरा वेलो को लुडो ही। हां मतेरी मां तो कहते हो ना तेने खबर लीमे जो नियत साफ न थई। तू तो मुझी गाल ते यकीन न कयो। तू तलाक वठी आ न ताजी ए दिन सुनो न पईया। सब भला अखियूं फोटारे था ॾिसो। मां को राकास आहियां छा? तू के राकास खां घटि आहीं छा? इहे कंहिंजे घर में अची करे के इज्जतदार माण्हू के बदनाम करण जो तोखे को बि हक़ नाहे। वॾी ॻाल्हि आहे। पहिरों घर तो ॾिसां जंहिंमें मर्द ख़ामोश न ई औरतुनि खे ॻाल्हाइण जो हक़ न हुयो। मर्दनि मां जॾहिं गैरत हली वञे त पोइ औरतूं ई ॻाल्हाईंदियूं आहिनि। मैं तेरी इहो तू छा थी चवीं? सच थी चवां। जेकॾहिं तो में थोरी बि गैरत हुजे न त हिन खे धिक्का ॾेई हितां ॿाहिरि कढी। तेरी इन्हनि खे गैरत न आहे त चाचो मां जो रहंदो आहे घर में। अरे तुझा तू निकल तो इतो चई
वे पांचो घर तई चो हां हद जद चोलो पारींदे हाणे कई न कम जी गाल डरायल मेहमान जी खिदमत न कंदो छा मानी न सही चाहे तो पी सकती अदालीमा अदा खबर लेने जो तो रसी निकरियो भला ये कर मेहमान ला चाहे तो ठाए वठ तू भला ये कर बाहे तली बाहर वो तो यो सोचो भी न हो तो कुछ सोभारो एतरो जल्दी चुकी पवनो सावल पुत्र जी बाबा साईं हू सोभारे जो मानू आयो आहे ठाह जे लाए बाबा तव्हांजी छा मर्ज़ी आहे बाबा साईं अॼु ॾींहं ताईं तव्हां फ़ैसिला कया आहे मूंखां कॾहिं बि तव्हां सलाह न आहे वरिती पोइ तव्हां अॼु मूंखां सलाह कीअं था वठो ठीकु आहे बाबा तव्हांजी नाराज़गी बजाए सही आयो तव्हां पर बाबा सोभारो ॾोही तव्हांजो आहे त हुन सां ठाह मां कीअं थो करे सघां बाबा साईं जेकॾहिं मां चाहियां त उन ॾींहुं सोभारे खां पलांद वठां पर मूं त सोभारे खे बख़्श करे छॾियो बाबा इन ठाह में तव्हांखे को एतराज़ त न हूंदो न बाबा साईं तव्हांजो हर फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे अचो बाबा वन ऐं वञी चओ सोभारे खे त बच्चर ख़ान ठाह लाइ राज़ी आहे पर चइजांसि जे उन कीने खे साण खई असां वटि पहुतो त चइजांसि ठाह नामुमकिन आहे ठीकु आहे साईं मां सोभारे खे तव्हांजो न्यापो पहुचाए छॾींदुसि ठीकु आहे त पोइ तूं वञ सावल सावल मां मञा थो त तूं दुखी आई पर बाबा असल मर्द उहो आहे जेको पंहिंजा दुख सीने में लिकाए ज़ब्त करे मर्द उहो न आहे जेको पंहिंजे दुखनि जी निमाइश कंदो वठे सब्र को कवट बाबा बाबा साईं ॿीहर या शिकायत तव्हांखे कॾहिं बि कोन कमला कमला या मितेड़ी आहे न मितेड़ी इन खे ख़राब करण वारो इहो ॾाची टिको रोलू थी रोलू हूअ बि भोलड़ी थी आहे हुनजे कढ कहिड़ो यारो हुनजो कुशूर आहे वीचारे ख़बर जो ख़बर एॾो छादो माण्हू आहे जो चएसि तो उठ पे उॾामे ॿार त हुन ते बि यकीन करे वेही रहंदो भगवान भलो कंदुसि पर पाण बि त भलो थिए नी पर साईं नमाईअ खे तूं बि त नशियत करे पियो सघे न राम 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 कमला इहो तूं छा थी चए पढ़ाइण औरतुनि सां असांजो छा जो हुननि खे बताऊं नसीहतूं कंदा उहे पहिरियों ई चवंदा आहिनि साईं बड़ी ॿेड़ीअ में वाणियो कोड़ो सुभाणे चवनि आसूदे महिल जो कहिड़ो कमु जो असांजे न्याणियुनि खे वते तो नसीहतूं कंदो ऐं हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां कमला इहो रोलू नालो ईअं रोलू न त थी वाकई रोलू आहे पाण बि रुलंदो जंहिंजे घर में रहंदो उनखे बि रोलींदो हाणे ॾिसजांइ हिननि खे बि इहो ई ॿई ताल विच में आहे न जॾहिं माई पंहिंजे मुड़ुस खे कुझु सम्झे ई नथी त इन में रोलूअ जो कहिड़ो ॾोह आहे साईं सुणाए ॾोह हुनजो अरे साईं नियत छाप रखे जहिड़े खे ख़तमु कराए या जहिड़े खे वते तो मचाईंदो सभु इहे कम रोलूअ जा थी कमला नंढे हूंदे जॾहिं पाण में खेॾंदा हुआसीं चवंदा हुआसीं बुड़ बुड़ छेणा जंग मचाए हे थी बुड़ बुड़ छेणो
इहो रोलू न आहे, बुर थियणो आहे, जंग मचाईंदो। कमला जेसी ताईं इहो रोलू हिन जे घर में रहे थो न, तेसी ताईं सवाल ई पैदा न आहे जो हिन छोकिरीअ जो घोड़ो आबाद थिए। कमला मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ, दिलि सां ॿुधजांइ। कुझु ॾींहंनि में ख़बर पवंदई त ख़बर ऐं मितेड़ीअ में तलाक थी वई, थींदी रोलूअ जे करे। ईश्वर सभिनी जो भलो कंदो साईं, सदाईं घर आबाद रहंदनि, पर जे फसाद फॾा कंदा त घर त बर्बाद थींदनि न। इन जे लाइ त ईश्वर वटि वञी प्रार्थना कंदो, मालिक ॿुधंदो, हर कंहिंजो ख़ैरु ख़ैरु छॾे न पढ़ाई पचाड़ खे। कमला मालिक सभिनी जी भलो कंदो। तूं रोटी बि खणी आ की ॿ चार फुल्का बि त ॾिस। हा हा तयार करे रखां, खणी अच कमला, खणी गॾिजी खाईंदासीं। अखियूं फोटारे था ॾिसो, मां को राकास आहियां छा? तूं के राकास खां घटि आहीं छा? इएं कंहिंजे घर में अची करे के इज्जतदार माण्हू खे बदनाम करण जो तोखे को बि हक़ नाहे। वॾी ॻाल्हि आहे। किथे ये लीमे वारा सही त न आहिनि? मतां ॾातू इहो घर ख़रीद करणु चाहींदो हुजे। हाणे इन हक़ीक़त जी ख़बर मूंखे रोलूअ खां पवंदी। हा, रोलूअ खां पवंदी। अॼु शाम रोलूअ सां मिली इहा जांच करणी पवंदी मूंखे त असुल मसलो आहे छा। ॾातू काल दर ते, अॼु घर जे अंदरि, आख़िर छो ऐं छा लाइ वेठो आहे? अम्मा ही सब कुछ छा थी वियो? अम्मा मुंहिंजी ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई। मुंहिंजी ज़िंदगी में सभु कुझु सही पियो हले, ओचितो तूफ़ान आयो, सभु कुझु खणी हलियो वियो। पुट हौसलो रख, हौसलो रख। तूं दिल त न लाहे न छरी, पंहिंजो पाण जा हाल कहिड़ा कया अथई। तूं त दिलेर औरत आहीं, तूं त हर ॻाल्हि सां मुक़ाबिलो करे सघीं थी, हर मुश्किल खे तूं मुंहुं ॾेई वेंदी आहे। मां त सम्झां थी तुंहिंजे अॻियां कहिड़ो बि तूफ़ान अची वञे न, उनखे बि तूं टारे वेंदी आहे। चरी नथी, रोइण में को फ़ाइदो न आहे। न मां न, सामल रुगो मूमल खां नफ़रत कोन थो करे, अम्मा हू हाणे मूंखां बि नफ़रत थो करे। सफ़ा कचरी आहीं। सामल जेका इहा नफ़रत करे थो न, ॾिसजांइ वेठी, इहा घणो वक़्तु कान हलंदी। तूं उनजी नफ़रत खे प्यार में बदिलाए सघीं थी। उहो सभु कुझु तॾहिं थींदो अम्मा जॾहिं सामल कुझु ॿुधण जे लाइ तयारु हुजे। हू त घर में वेही ई कोन थो, हूअं सिजल थिए, घर मोटी अची वेंदो हो। हाणे त सॼी सॼी राति गुज़री थी वञे, घर ई नथो अचे। अम्मा वक़्तु अहिड़ो मरम आहे जो ज़ख़्मी मिटाए थो छॾे। तूं ॾिसजांइ वेठी, उहो वक़्तु परे न आहे जॾहिं सावल तोसां उहो ई प्यार कंदो जेको अॻु में कंदो हो। बसि थोरो वक़्त जो इंतज़ारु कर, थोरो हिम्मत सां कमु वठि, ख़ामोश रह, कुझु बि न चओ। जेकॾहिं कुझु चवंदी आहे न, तूं वेतर परे थी वेंदो। हा, जेकॾहिं हू कुझु चवे थी न, मूंखे चवण ॾीस, भली हुन मां बेज़ार थिए, तूं कुझु बि न करोच। तुंहिंजो सब्र ॾिस त कहिड़ा रंग थो लाहे। माई अमीरा मोमल एतिरी बेवकूफ़ न आहे जेतिरो तूं ऐं होरो हुनखे सम्झो पिया। हाणे सावल जी ज़िंदगी मां जे कंहिंखे निकिरणो आहे न, उहा हूंदी होर। मोमल पहिरियां बि हिकु मुड़ुस जे हथां धोखो खाई चुकी आहे, हाणे ॿिए मुड़ुस खे उहो हथनि मां कीअं वञणु ॾींदी।
ना भागे सोचते मां घर तो कपाया ये सब ली में खबर दबा ड्रामा थई ये वडा कूड़ा थई यो खबर दबा पांजी दाल थई सटो ना है यकीन कर साल उंजो खबर को बेदारा गाल वनी तलाक ते पहुंचतो ता काते हो रोलू इहे तुजू गालियों सब सही ठीक पर यो डातू ताजे घर में करे ही छा थो छो थो अचे जेके ता खट ते वेहारे इज्जत ऐं एतराम सां मानी था खारायो मानी दावतू था कयोस सादिक मोह जो नालो न खण मां इन में राज़ी न हां यो सॼो कम ली में खबर जो तई तू भाई तो सर सिधो गाल माई मतेरी भी न गाल तो उन्हनि सां नाराज़ आ त पराए मर्दन के घर में चोथा वठी अचो वो भी खबर न तो मुड़े बा हिको ॿिए ॾींहुं डातू के घर में वठी थो अचे मां भी ना कयो मांस वो भी न मुड़ियो वो हिकु ॾींहुं मूंखे घर त अची वियो थोरो मां बि मां निकिरे हितां तो हिते ईंदो घर में हिते अची वठे पोइ मां त हलियो खणी कार में रोलो इन्हीअ डातूअ खे पाठा पुठन वारा हणी मां तोखे भॼाए ॾेखारींदोसांइ रोलू मूंखे रुगो एतिरी जांच करे ॾे त लीमो ऐं खपड़ रोज़ रोज़ इन्हीअ डातूअ जी दावत था कनि सो बि पंहिंजे घर में इहा जांच करे ॾे त उन्हनि जो कमु कहिड़ो फाथल आहे डातूअ में सादिक मुंहिंजो ॻाल्हि ॿुध ॿिनि टिनि ॾींहंनि में तोखे मां खोजना करे थो ॾियईं ते छो थो अचे पोइ हिनखे घर मां त कढंदी न कंहिंखे डातू खे डातूअ खे घर मां कढण मुंहिंजो ज़िम्मो आहे रोलू हा वाह हाओ डातू कहिड़ो ठहियो पुट चङो रोलू अलाह कुझु कंदई अलाह बचन में बचार कंदई लगन जे ॾिसे तो डातू पाणा पचास हाणे खबर लीमे खे न सादिक मां मार खाराईंदो अलाह मालिका खबर खे वठी था अचनि घर में इहा पक्की ख़बर आहे इहा पक्की ख़बर आहे सर त सुभाणे सोभारे बचल खाने में ॻाल्हियूं थींदियूं सोभारो पंहिंजे मौत खे दावत थो ॾे शायदि हुनखे करम खान जे कहर जी ख़बर ई नाहे जो मुंहिंजी इजाज़त जे बग़ैर बचल सां ठाह जूं ॻाल्हियूं थो करे हुकुम कयो साईं सोभारे खान खे सुभाणे वाट ते लिटाए छॾियुसि साईं सोभारे जे दिलि मां तव्हांजो ख़ौफ़ निकिरी चुको आहे इहो इन करे जो सोभारे खे अञा करम खान जे कहर जी ख़बर ई नाहे जंहिं ॾींहुं हुनखे करम खान जे कहर जी ख़बर पई न त इहो सोभारो पंहिंजे ॼमण ते पछताईंदो हिन वक़्तु सोभारो आज़ाद आहे जीअं वणेसि तीअं करे पर जॾहिं मूं सोभारे लाइ पिंजोड़ तयारु कई न ऐं उन में फाथो त पोइ इहो सोभारो गिदड़ वारियूं उनायूं कंदो वैसे इहा त सोभारे खे ख़बर आहे त तव्हां केतिरा ताक़तवर ऐं अरडा आहियो जॾहिं चूज़े खे नवां पर फुटण शुरू थींदा आहिनि त हू वक़्त खां अॻु उॾामण जी कोशिश कंदो आहे ऐं बाज़ जे हथां झटिजी वेंदो आहे सोभारे जो बि इहो ई हशर थींदो छो त करम खान जे कहर खां अॼु ताईं केरु बची नाहे सघियो त इहो सोभारो वरी कीअं बचंदो ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।